हैदराबाद में थियल सिलेंडर धमाके जो वधीक हिकु ज़ख्मी कराची जे अस्पताल में फ़ौतिन जो अंग वधी 8 थी वियो। 8 वरियनि जो मोहम्मद हसन ज़ख्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। सड़ी ज़ख्मी थियल वधीक 4 ॼणनि जी हालत ॻणितीअ जोगी। हैदराबाद जे इलाक़े फरीदाबाद में हिकु दुकान में सिलेंडर धमाके खां पोइ पूरी इमारत के बाहि विकोड़े वई हुई। वाक़े में 50 खां वधीक माण्हू सड़ी ज़ख्मी थिया हुआ। पेट्रोल 15 न रुगो 4 रुपया 74 पैसा फी लीटर सहागो। नई कीमत 268 रुपया 36 पैसा थी वही। डीजल के अघ में 3 रुपया 86 पैसा लाथ। नई कीमत 270 रुपया 22 पैसा फी लीटर मुकर्रर। नोटिफिकेशन जारी। वजीर आजम पेट्रोल 15 रुपया 39 पैसा ऐं डीजल 70 रुपया 90 पैसा फी लीटर सस्तो करण की हिदायत कई हुई। नाणे वारी वजारत वजीर आजम की हिदायत के उबतड़ नोटिफिकेशन जारी करे छडियो। केपी जो गवर्नर हाउस कंहिं साज़िश जो हिस्सो न बणजंदो। केर कंहिंखे किथे वञण खां रोके नथो सघे। वज़ीर आला खे चयो हो त वफ़ाक़ वटि वञो ऐं पंहिंजा मसला ॿुधायो, हल निकिरंदो। ख़ैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पीटीआई ग़लतियुनि ते माफ़ी घुरे त हू ॻाल्हियुनि लाइ तयारु आहिनि। वज़ीर आज़म सां सूबे जे मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जल्द केपी ईंदो खेसि दावत ॾिनी आहे। गजा में इसराइली बमबारी में 80 सैकड़ों खां वधीक स्कूल ऐं यूनिवर्सिटियूं तबाह। परॾेही मीडिया मूजिब 17 जनवरी ते इसराइली बमबारी में बची वियल गजा जे आख़िरी यूनिवर्सिटी बि मलबे जो ढेर बणिजी वई। इसराइल जी गजा ते बमबारी में वधीक 60 फलस्तीनी शहीद। जबालिया पनाहगीर कैंप जे मलबे मां 20 ॿारनि समेत 70 ॼणनि जा लाश हथ कया विया। रफ़ा में इसराइली फ़ौज जे लगातार हमलनि खां को बि इलाइक़ो महफ़ूज़ न रहियो। शेखुपुरा में घरू अणबड़त तां जवाबदार फायरिंग करे ज़ाल ऐं 2 धीअरुनि खे मारे क़त्ल करे छडियो। पाण आपघात कयो। गला मंडी भरिसां जवाबदार ज़ाल ऐं 2 धीअरुनि खे क़त्ल करे पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छडियो। वाक़े बाद मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल। हुमायूं शरीफ भरिसां भाॻियनि जी फायरिंग में मुबैना चोर मारिजी वियो। 20 वरियनि जो निसार मारफाणी भाॻियनि जी फायरिंग में मारिजी वियो। मौलादाद ऐं जहान पुलिस में हद जो तकरार। मारिजी वियल नौजवान जे लाश जो पोस्टमार्टम न थी सघियो। दौड़ में घर के बाहि लगण सबब 2 ॼणा सड़ी फ़ौत। वापारी बंदो जे घर में बाहि लगण सबब 60 वरियनि जो श्री चंद ऐं 30 वरियनि जो प्रकाश सड़ी फ़ौत थी विया। वॾियुनि कोशिशुनि बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो। पुलिस मूजिब घर अंदर फाथल 20 माण्हुनि खे हिफ़ाज़त सां रेस्क्यू कयो वियो आहे। उमरकोट में पीउ जे क़त्ल में पुट मुलविस निकितो। जवाबदार गिरफ़्तार। 4 ॾींहं अॻु घोट अलाह ॾिनो महर भरिसां घर में निंड सुतल 50 वरियनि जे ख़लीफ़ो अहमद राजड़ छुरियुनि सां हमले में क़त्ल थी वियो हो। पुलिस जांच में अॻ भराई कंदे मक़तूल जे पुट यूसुफ राजड़ ऐं उन जे 2 सालनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब 3 जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ कयो आहे। कोट बंगलो भरिसां लोडर रिक्शा जे टक्कर में नीगरी फ़ौत। 14 लिंक रोड ते लोडर रिक्शा ब्रेक फेल थियण सबब बाटेड़ू 7 वरियनि जी ईशा कोपांग मथा चढ़ी वियो। नीगरी ची भाउ जी फ़ौत थी वई। पुलिस रिक्शा ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो।